नगर पार्कर वेझो ॻोठ सुराजंद में जोड़े आपघात करे छॾियो आहे। नौजवान आसिफ अली शोरो ऐं नारी दुर्गा उर्फ लक्ष्मी खूह में टपो ॾेई पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। धरनारनि खूह भरिसां जोड़े जा चपल, मोबाइल फोन ऐं सुञाणप कार्ड ॾिसी ॻोठ वारनि खे इतलाह कयो। ॻोठ वारनि पहुची खूह मां जोड़े जा लाश कढी पुलिस खे इतलाह कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। पुलिस जो चवणु आहे त मामले जी जांच कई पई वञे। होॾां आपघात कंदड़ जोड़े तरफ़ां आपघात खां अॻु लिखियल ख़त पिणु हथ आयो आहे, जंहिं में लिखियल आहे त हू ख़ुशीअ सां आपघात करे रहिया आहिनि। संदन माइटनि खे तंग न कयो वञे। ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। नंगर पार्कर वेझो ॻोठ सुराचंद में जोड़े आपघात करे छॾियो आहे। नौजवान आसिफ अली शोरो ऐं नारी दुर्गा उर्फ लक्ष्मी खूह में टपो ॾेई पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। इन वार सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अख्तर समो। जी अख्तर, जोड़े पारां ख़ुदकुशी कई वई आहे, इन बाबति आगाह कजो। जी नंगरपाल ॻोठ सूराचंद में प्रेमी जोड़े आसिफ अली वल्द मोहम्मद इस्माइल शोरो ऐं दुर्गा उर्फ लक्ष्मी धीअ जयराम कोली राति देर सां 70 फुट खूह में टपो ॾेई आपघात करे छॾियो। ॿिन्ही जी ख़ुदकुशी जी ख़बर तॾहिं पई जॾहिं खूह भरिसां गुज़रंदड़ धनार खूह मथां संदसि चंपल, मोबाइल, शनाख्ती कार्ड खूह मथां नज़र आया। धनार ॻोठ वारनि खे इतलाह ॾिनो। ॻोठ वारा पहुची ॿिन्ही जा लाश पुलिस खे इतलाह ॾिनो। प्रेमी आसिफ पारां हथ करण सां लिखियल चिठी में लिखियो आहे त असां ॿिन्ही ख़ुशी सां ख़ुदकुशी करे रहिया आहियूं। असांजे माइटनि खे तंग न कयो। ॿुधाए पियो वञे ॿिन्ही जा लाश ॿिन्ही जो सालनि खां मोहबत जो चकर हलंदड़ हो, पाण हिक ॿिए ते ख़ुदकुशी करे छॾी आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरिता, लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तालके अस्पताल आंदा विया आहिनि। जी ठीकु आहे।